सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। जॾहिं मूंसां जेल में हुयो त खौफ़ हुयो, पर हाणे को बि खौफ़ न आहे। नैना, पर मूंखे अञा बि खौफ़ आहे त तोखे किथे को नुक़सान न पहुचे। सिंधु, पर हाणे मौत बि आयो त कफन ॾियण वारो मूंसां त गॾु आहे न। मरन तुंहिंजा दुश्मन, खुदा कंदो त तूं बाक़ी ज़िंदगी मूंसां सां गुज़ारींदी। इहो मुंहिंजो ख्वाबु कॾहिं बि कोन पूरो थींदो सिंधु। ही ज़ालिम ज़मानो कॾहिं बि मूंखे जीअण कोन ॾींदो। हा नैना, हिन माशरे में असां औरत जी मर्ज़ीअ खे केर बि नाहे पुछंदो। पर तूं ख़ुशि नसीब आहे सिंधु, तुंहिंजो पीउ तुंहिंजे चवण में आहे। ही मुंहिंजो पीउ न आहे, मुंहिंजो चाचा आहे। मां जॾहिं नंढी हुयमि त मुंहिंजो बाबा गुज़ारे वियो हो ऐं उन खां पोइ असांखे चाचा पाले वॾो कयो ऐं मुंहिंजी ॿिनि भेणुनि जी शादी बि करायूं। बाक़ी मां आहियां। पर तोखे कुर्ब त पीउ खां वधीक ॾींदो आहे ऐं तुंहिंजो सोट दरिया खान तुंहिंजी हद खां वधीक इज़त कंदो आहे। हा नैना, मां वॾी ख़ुशि नसीब आहियां। बाबा खां पोइ बाबा जेतिरो प्यार कंदड़ चाचा मिली वियो ऐं मूंखे यतीम थियण जो एहसास बि न ॾियारियईं। बख्शल मूसा जी का ख़बर? हीरा असां खां निकिरी चुको आहे। काॾे वियो हूंदो, ख़बर ई न आहे, ॿुधाए न आहे निकितो। नंबर बि बंदि अथसि, नंबर खोले त ख़बर पइजी वेंदी। हिन ज़ालिम सां मिलण बि सवलो थी पवंदो। वॾा नवाब खान जे हिते अचण जे मक़सद खे तव्हां सम्झी विया हूंदो। नवाब खान जो को बि दीन धर्म न आहे, जंहिंमें मुफ़ाद फासद अथसि न, उन्हनि जो ई कलमो पढ़ंदो आहे। अहिड़े माण्हू खां त परे रहणु घुरिजे बाबा साईं। उनखां जेकॾहिं परे रहंदासीं त हुनजे कंहिं बि मक़सद जी असांखे ख़बर कोन पवंदी। करीम हुनजे करे हुनजे वेझो असांखे रहणो पवंदो। बाबा साईं, नवाब खान कारीगर नांग आहे, नांग। डंगण हुनजी फितरत में शामिल आहे। हुन मां चङाई जी का बि उमेद नथी रखी सघिजे। पोइ छो न हुन खां पाण परे रहूं? सिर्फ़ु नवाब खान हली आयो आहे। जेकॾहिं हाणे उन तरफ़ असां न वधंदासीं ऐं पोइ हिते हटंदासीं न, त इहो ई नवाब खान सम्झंदो त असां हुन खां टिजी विया आहियूं। ऐं जॾहिं नवाब खान असां में ख़ौफ़ जी अलामत महसूसु कई त इहो नवाब खान असां मथां हावी थियण जी कोशिशि कई। इन करे नवाब खान जी दावत असांखे क़बूल करणी पवंदी। बाक़ी रहियो हथ मिलाइण जो मसइलो, सो उनखे पोइ ॾिसी वठंदासीं। नवाब खान सां हथ मिलाइण खां पोइ कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके असां खां परे थी वेंदा। दोस्त तॾहिं दिलि में कंदा जॾहिं असां सभु ॻाल्हियूं छॾे नवाब खान सां हथ मिलाइण ते राज़ी थी वेंदा। ही छा अर्ज़ी आहे? नवाब खान जा मकर फ़रेब ॼाणण जे लाइ हुनजे वेझो थियणो पवंदो ऐं जॾहिं सम्झी वियासीं त हुन खां परे थी वेंदासीं। ऐं जॾहिं नवाब खान जे वेझो थींदासीं तॾहिं ई ख़बर पवंदी त नवाब खान कहिड़नि कहिड़नि दोस्तनि जा सिर खणण जूं प्लानिंगूं ठाहे वेठो आहे। मूंसां मूं वटि आयो ऐं ॿीहर मिलण जो चई निकिरी वियो। इहा ॻाल्हि मूंसां बि करे निकिरी वियो। हिन महिल नंबर बंदि अथसि। जेकॾहिं कमु पवंदुसि न त नंबर खोले कॉल ज़रूरु कंदो। जेकॾहिं नंबर नथो खोले ऐं ॿाहिरां ई नैना खे वठी जबलनि लाइ रुख कयईं त पोइ छा थींदो? दुरूद, थोरो सोच, छा थींदो? दिलि न लाहे मीर, मूंसां खे ॻोल्हे वठंदासीं। सॼी संगत गॾु करे को न को फ़ैसिलो कंदासीं। फ़ैसिलो छा छो? नैना खे वापसि करणो ई पवंदो। ज़रूरु जेकॾहिं मुंहिंजो घर बचाइणो आहे। इन करे असां सभिनी खे गॾिजी मूसा जे मथां इहो ज़ोर ॾियणो ई पवंदो। पहिरियों दुआ कर त मूसा मिली वञे। ज़रूरु थोरो ज़हन ते ज़ोर ॾे, सोच त को अहिड़ो दोस्त जेको असांजी नज़रुनि खां ॻुझो हुजे, जंहिं वटि मूसा तरसियो हुजे। जेसीं ताईं असां चारी तरफ़ निकिरी नथा पऊं न, मूसा हथ न ईंदो। ज़रूरु रहीम सही थो चवे। हिकु तरफ़ तूं ई मां था निकिरूं ऐं ॿी तरफ़ ही निकिरूं ऐं असां मां केर बि पंहिंजो नंबर बंदि न करे। जंहिंखे बि मूंसां मिले फोन करे हिक ॿिए खे इतला ॾींदासीं। इहा ॻाल्हि आहे त पोइ वक़्तु छाजे लाइ था विञायो? अचो त निकिरी पऊं। उथो तूं, हुन खां पहिरियां जो मूंसां उतां बि निकिरी वञे, हुनखे हथु करणो आहे।
आशो हिन वक़्तु मीर मूसा जे पोयां निकिरी वियो आहे। तूं ईअं करजो, मीर ते नज़र रख। सरकार, मूंखे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां आख़िर मूसा खे आज़ाद छो करायो। ॾियो 2 रुपया पुलिस वारनि खे, इन कमीणे खे पूरो करे छॾींदा। बाबा साईं, आशू सही थो चवे। जेकर न मूसा मरी पवे हा त असां तां अध वज़न लही वञा। तूं ॿार मूंखे आशूअ सां कुझु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। जी बाबा साईं। आशू तूं छा थो सम्झी? तमाम मूसा खे रहम खाई करे छॾ रहियो आहे। सरकार, आख़िर कहिड़ो सबबु आहे जो तव्हां मूसा ऐं मीर मथां अञा बि रिआयत पिया कयो? उन जा 2-3 कारण आहिनि। पहिरियों सबबु इहो आहे त मां जेकॾहिं मूसा खे माराए छॾियां न त तुंहिंजी भाणेज नैना कॾहिं वापसि न अचे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन वक़्तु मीर ऐं मूसा पाण में वेझा थींदा था वञनि। हिननि खे विढ़ाइण जे लाइ मूं मूसा खे आज़ाद करायो ऐं मीर जी भेण खे तो हथां अगवा कराए गुम कराए छॾियो। हाणे मीर मूसा मथां ज़ोर भरींदो त नैना खे वापसि करायो वञे ऐं नैना खे मूसा कॾहिं वापसि कोन कंदो। इन करे हू पाण में विढ़ंदा ऐं जेको बची वियो उनखे असां पूरो कंदासीं। पर सभ खां पहिरियां नैना खे वापसि अचणु ॾिनो वञे। हाणे सम्झी वि सरकार, केॾो न तव्हांजो शातिर दिमाग़ आहे। एतिरो सोचण जी सैप असां में न आहे। सरकार, असां त सीधी सोंटे जी रांदि ॼाणूं। कल्ह खां वठी मां ॾिसां पियो थो तव्हां मुंहिंजे पोयां। तव्हां हाणे छा था सम्झो? मां ॼाणायां। असल में मां पंहिंजे कम सां पियो थो वञा मूसा। कूड़ उहो हण जेको ठही सघे। तव्हांजो कमु मुंहिंजे पोयां आहे। पर मूसा, चुप। को बि बहानो कोन हलंदई। ही ग़लती मां तोखे माफ़ थो कयां। ॿीहर जेकॾहिं मुंहिंजे पोयां आहे न त मिजालो कढी छॾींदुसि। सम्झी? जेकॾहिं मूसा जे पोयां थो वञा त मूसा मारींदो। जेकॾहिं रेस नवाब खाने थो वञा त वरी उहो मारींदो। पर हाणे कयां त आख़िर कयां छा? रेस खे फ़ोन करे ॿुधायां थो त मूसा जो मूं मथां शक थी पियो आहे ऐं मां हाणे पोइते थो वञा। अम्मा, ओताक ते दरिया खान ॻाल्हि पियो करे त जल्द मूसा तोखे वठण ईंदो। मां बि मूसा जे इंतज़ार में आहियां चाचा। सोचां थी त जल्दी निकिरी वञा। किथे मुंहिंजे करे तव्हां मथां न मुसीबत अची वञे। तुंहिंजे करे असांजे मथां का बि मुसीबत न ईंदी। उन जे लाइ तूं परेशान न थी। वरी बि हिते खौफ़ त रहे थो न। खौफ़ त ज़िंदगी जो हिसो आहे मुंहिंजी अम्मा। तूं जिथे बि वेंदीअ न, इहो खौफ़ तुंहिंजो पीछो कोन छॾींदो। मूंसां सां गॾु हूंदी आहियां न, पोइ सभु खौफ़ ख़तम थी वेंदो आहे। माण्हूअ खे जंहिंजो सहारो हूंदो आहे न, उहो गॾु हूंदो आहे त सभु खौफ़ लही वेंदा आहिनि। उनजे करे राति ॾींहुं दुआऊं घुरंदी आहियां मूंसां अचे ऐं मूंखे वठी वञे ऐं अहिड़ी जाइ ते वठी वञे जीअं नवाब खान जो पाछो बि न पहुची सघे। अम्मा, मालिक तोसां भलाई कंदो। ख़ुदा कंदो त तूं हिननि ज़ालिमनि जी पहुच खां तमामु घणो परे निकिरी वेंदी। ज़ालिम त हाणे क़बर ताईं पीछो कोन छॾींदा, पर मूंसां सां गॾु रहण में मां फ़ख्र महसूस कंदसि। दिलि चवे थी दम ॾियां त मूंसां जी ॿाहुनि में ॾियां। ज़िंदगी में असां हिकु त न थी सघियासीं, पर मरी त गॾु सघूं था। मालिक साईं तव्हां ॿिन्हिनि खे वॾी ॼमार ॾींदो।
अल्लाह कंदो बाक़ी ज़िंदगी गॾु गुज़ारींदो। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कलालन खुशन तबे सही है अल्लाह दी। अमराणी असाला चाहत रख ऐं बिस्कोट बि रात जेके वठी आयोस उहे बि खणी अच सुठा। हाँ बाबा, मां चांहि ठाहे थी वठां। हलिया हलिया मूंसां। एॾो वॾो धोखो मूंसां थींदो इहो मूं सोचियो ई न हो। बाबा खे नवाब खान माराए थो, अदा वज़ीर खे सोठ अगवा करे थो, उहो ई अदा खे मारे थो। उनजे करे त चवां थी त अदा खे अॼु राति घर घुराए ज़हर ॾेई मारे छॾियऊं। राति सोठ सिजावल नवाब खान जी दावत ते वेंदो, उहो असां ॾे न ईंदो। राति न आयो त सुभाणे राति ईंदो। हाणे मां सुभाणे जो इंतज़ार कोन कंदुसि हाकिमज़ादी, फ़ैसिलो अॼु राति ई करणो आहे। तो छा सोचियो आहे लाला? राति सोठ नवाब खान जी दावत ते वेंदो। जॾहिं सोठ नवाब खाने जे ॻोठ में दाख़िल थियो न, मां हुन जे मथां हमलो कंदुसि। जेकॾहिं मरी वियो न त बलांद पूरो थींदो, जेकॾहिं बची वियो न त इहो इल्ज़ाम नवाब खाने जे मथां ईंदो। सोच सुठी आहे लाला, पर छा तूं उन कम में कामयाब वींदे? सोट खे मारण खां पोइ जेकॾहिं मां मरी पियुसि न त ॾुख न थींदो हाकिमज़ादी। बाक़ी अहिड़ो मौक़ो मूंखे ॿीहर न मिलंदो। इहो कमु मूंखे अॼु हर हालत में करणो आहे। वॾो रोलाक आहे तुरू, वॾो रोलाक। ईअं रुलण सां हू असांखे कॾहिं बि हथु कोन ईंदो। असां सभिनी खां वधीक मूसा खे बहाल ते एतबार आहे। मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न त हे रुली पिनी वरी बि बहाल वटि ईंदो। असांखे बि हली बहाल जी उताक ते इंतज़ार करणो पवंदो। तुरू इन बहावल खे त मुंहिंजी शिकल ई नथी वणे। पोइ तूं ई ॿुधाए त इन बहावल जो उताक ते मां कीअं हली वेंदुसि? तूं ॻोठ जे ॿाहिरों भेजाए, मां वञी जांच करे ईंदुसि। उसाण छा सोचियो थी? चाचा राति नैना खे वठी मथे काछे तरफ़ निकिरी वेंदुसि। जेकर असां हिते रहियासीं न त पोइ ॿई मारिजी वेंदासीं। मूसा, छा तूं सॼी ज़िंदगी लाइ हितां हलियो वेंदी? न राणी, सिर्फ़ नैना खे मज़बूत हथनि में छॾे मां वरी मोटी ईंदुसि। मोटी ईंदे पोइ बि नवाब खान तोखे हिते रहण कोन ॾींदो। राणी, हिन वक़्तु मूंखे ख़ौफ़ नवाब खान जो कोन्हे। मूंखे ख़ौफ़ आहे त किथे को नैना खे नुक़सान न पहुचाए। नैना जो सहारो मां बणियो आहियां, हुनखे घर मां मूं कढियो आहे ऐं मां नथो चाहियां त हू किथे मारिजी वञे। उन करे नैना खे महफ़ूज़ हथनि में पहुचाइण लाज़मी आहे। उते केरु आहे जंहिंजे हवाले तूं नैना कंदे? पुराणो दोस्त आहे चाचा, यारनि जो यार ऐं नंगनि मथां सिर ॾियण वारो जवान आहे। पंहिंजे दिलबर दोस्त हशमत खान वटि वञी नैना खे साम तौरु छॾे ईंदुसि। छा थो सम्झी? हे निभागा तोखे उसे ताईं छॾींदा? तुंहिंजी दुआ खपे चाचा। हिननि सभिनी जे मुंहं में धूड़ विझी निकिरी वेंदुसि। असांखे तुंहिंजे वापसि अचण जो इंतज़ार रहंदो मूसा। मां तमामु जल्द वापसि मोटी ईंदुसि। कुतो पेर पेरा, कुतो पेर पेरा, कुतो बोलो साढा 600 रुपया, कुतो हर हले। हाणे ने भागा कुतो ना आहे हूंदो, ढगो पेर पेरा हूंदो आहे। कुतो हर कीअं हलाईंदा? हाणे हेॾे ढगे विच में खड़ो पियो आहे, सॼी ज़िंदगी हर हलियो आहे न। हाणे ट्रैक्टर जो आया हाणे उहे पंहिंजो कमु कनि था न। मां कुते ई पैसे कंदुसि, कुते खां हर हलंदुसि, कुते ख़बर पए। आदि ॾिसी थी न, पाण त कमु करे कोन थो, पर मां कमु थो कयां त निभागो मूंखे चुंगू थो ॾे।
या इन मोए जी पुरानी आदत आदा बेगुला मां तेरे खे हिम्मत अफ़ज़ाई पियो कराया हर बुरो साल मुझे का वठे थो आहे तूं मुझे हिम्मत अफ़ज़ाई न कर अचे मूंसां कम में हथ वंडरा। हाँ मखण उथी उथी अदा सां हमराई कराए वठो अजा इन खटुन जो तो वाण टोड़े बेगुला वाह जी हिम्मत कराया सा पर मसलो जो आ त मूंखे थोरो बुखार आ टप थी पियो आ दिमाग़ कम कोठो करे थोरो मथे में सूर आ मां चवां थो मां हिते लेटी पवां तूं मूंखे ज़ोर बोल में ॾे आई मूंखे विझड़ो हारो आहे इते चङो वेठो आ मोत पर के ती मां मथे के जोर ॾियां घुटा न ॾियां हां लोड बधी जाए लोड उन में सुम हा हा करे छा थी भाई है मश्करी तू मुझी ज़ाल है ऐं तुंहिंजो फर्ज़ आहे मुड़ुस जी ख़िदमत करणो न त हिते सुतो पियो आहे छा आहे भला बस कर घणी ताप न कर त कयां न पूरो आदि जेकॾहिं तूं हिन निभाॻे खे पूरो करी त हथ हमराई मां बि कराईंदो थां तूं रुगो इशारा कजां मां बाक़ी निपोड़ींदो थां ईअं छा चवां हा हा ही कयो छा था नंढड़े कमकार जे करे ॿई भाउ भेण गॾिजी करे नंढड़े ॿार खे मारण था चाहियो पंहिंजो नंढड़ो बच्चो आजा नंढड़ो अजड़ो हा मुआ डड्डा मुआ जा ॿार आई हा मां जवान हा बुढ़सालू हा नंढो डोड़ो हा दंद खाई वञी चपन खे लॻो आहे अञा डंडो आहे कमकार पुॼेसि कोन थो अहिड़ो त हेॾा डंडो हणाए त वरी वाकई डंडो थी वञे निभाग आहे जाए जा रईसियाणी आखिर मुझे डो केड़ो आहे जो ता मुखे हिते केज करे वियारे वा तू त असां वटि महिमान आहीं तू पंहिंजो पाण खे केदियाणी छो थी समझी जेकॾहिं मां ते महिमान आहियां त पोइ हितां वञण जी मूंखे इजाज़त आहे कुछ ॾींहं तोखे हिते रहणो पवंदो जेकॾहिं तो हितां भॼण जी कोशिश कई त पंहिंजे लाइ मुसीबतूं पाण कंदीअ पोइ साईं नवाब खान तोखे कंहिं अंधेरी कोठी बि बंदि करे छॾींदो पोइ सिज जी रोशनी बि कोन ॾिसी सघंदीअ पोइ हिन मां त साफ़ ज़ाहिर आहे त मां तव्हां वटि केद आहियां कुछ भी आहे तोखे कुछ ॾींहं हिते रहणो पवंदो ऐं जीअं हिते नैना पहुचंदी त तोखे आज़ाद कयो वेंदो पर जेकॾहिं नैना हिते वापसि नथी अचे त पोइ फ़ैसिलो साईं नवाब खान कंदो पोइ छा थो थिए इहा मूंखे न आहे ख़बर पोइ मां सम्झां थी त हलीमा जी मूंखे मारियो वेंदो पोइ ख़बर अथई त पंहिंजे पाण जे लाइ दुआ कर त जीअं नैना वापसि अचे ऐं उन वारी मुसीबत तो मथां टरी वञे अदा सच चवंदो बंगलनि ऐं माड़ियुनि में रहण वारा सभु ज़ालिम हूंदा आहिनि पोइ चाहे मर्द हुजनि या औरतूं मां त तोसां कुर्ब सां पेश अचां थी मूं त तुंहिंजे मथां अहिड़ो को बि ज़ुल्म नाहे कयो तूं अॼु इहो छो थी सोची जेकॾहिं तो पाण न संभालियो त हर ज़ुल्म जी ज़िम्मेवार तूं पाण हूंदी बहाल मीर मूसा सां मिलण थो चाहे दरिया खान मूसा मीर सां कॾहिं कोन मिलंदो बहाल अंदाज़ा न लॻाए मूसा खे चईंसि त ॿाहिरि मीर इंतज़ार थो करे ठीकु आहे तव्हांजी ओताक ते वेहो त मां मूसा खे चवां थो मीर ओताक ते कोन वेहंदो तव्हां मूसा खे हिते वठी अचो ठीकु आहे ॻाल्हायां थो मूसा सां छा थो चवे जल्दी मोटण जी कजांइ बहाल सौटारनि दावत चाची जो ख़त्मो था कराइनि मूंखे का चिंता थी पई आहे मां ॿाहिरि वेंदुसि घड़ी खनि वञी इहो कार लाहे अचिजांइ दावत तोखे आ पोइ मां उन तरफ़ छो वञा हुननि जी दिलि रखे अचिजांइ कहिड़ी हाकम ज़ाती मुंहिंजी दिलि ठारी आहे छो मां उन जी दिलि रखण लाइ वेंदसि मां कुझु ॾींहंनि खां ॾिसां पियो मरू त तुंहिंजी तबियत में ॾाढो ज़िद भरबो थो वञे इहो ज़िद कॾहिं तोखे माराए न विझे जीअं मां चयो थो माए तीअं कजांइ घड़ी खनि वञी थी अचिजांइ पहिरीं तुंहिंजो हर हुकुम अखियूं बंदि करे क़बूल कंदी हुअसि पर हाणे न सिजावल महिमान केरु हुया चाचा दरिया खान ई मीर ये हिते बि पहुची विया हा मूसा मीर तोसां मिलण थो चाहे तारे छॾीसि कोशिश कई थो मां पर वञनि ई कोन था मीर परेशान ॾाढो थी चाचा चाचा जेकॾहिं मां मीर जे साम्हूं वियुसि
अजायो मीर ऐं मां ज़िद में अची वेंदासीं। शायदि तोखे इहा ख़बर न हुजे, मीर जी भेण अगवा थी वई थी। इहो अंदाज़ो मूंखे हुयो त नवाब इहा कमीण पाई ज़रूर कंदो। तूं जीअं चवीं हीअं वञी हाणे मां न्यापो ॼाण। तरसु चाचा, मूंखे कुझु टाइम सोचण पोइ ॿुधायां थो तव्हांखे त छा थो कयां। तूं सोच, मां भला उन्हनि खे चाह मां जे तर पिया ॾियां। बचड़ो खणी जो तूं हाशू खे ग़लति सम्झी थी, पर ईअं नाहे। इहो हाशू ई आहे जेको मूसा सां ऐं मीर सां मुंहुं ॾेई सघे थो। बुआ, असां हाशूअ खे हिते झेड़े करण लाइ नाहे घुरायो। जेकॾहिं मीर ऐं मूसा सां हो कुर्ब वारी वाट रखंदो त हू जहिड़ो छो कंदा? जे इहो कुर्ब जी वात तूं रखंदी न त रेस नवाब खान जी ख़बर थई इन हाशू जा अहिड़ा बुंड पटींदी जो इहो बुंड जा बाह में बरदो जा मुरागी अलाए काॾे माणे छॾींदुसि। बुआ, तूं बि त इहो ई थो चाहे न त असां हितो पाड़ू पटिजनि। ये नैना खे तूं गुम कराए छॾियो आहे। निभागीरन, इहो मुंहिंजो ॾोह नाहे, इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। नैना जूं पाड़ू पटण वारी बि तूं आहीं। तूं ॼाण, तूं पंहिंजे सभिनी ग़लतियुनि जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां आणंदो आहे। निभागा, भली ॾोह तुंहिंजो ई हुजे, पोइ चवंदो आहे त इहो ॾोह मुंहिंजो आहे। तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। अछो मुंहुं मुंहिंजो आहे, मुंहिंजो। कसम खण कॾहिं तो पंहिंजो मूंखे मुड़ुसु सम्झो आहे? हा, कॾहिं प्यार जी ॻाल्हि कई अथई? कॾहिं ईअं चओ, ओ नीमा, ओ मिठड़ा, ओ प्यारा, आई लव यू। हा, मिठड़ियूं ॻाल्हियूं मूंसां वेही खत ते कर, जीअं तोतड़ो ॿोलींदो आहे ईअं मूंसां ॿोल त लीमे जो हा बि ठरे न। लुथड़ा ॾे डर, जानवर जा नाला मूं ते थी रखी। पोइ मूंखे ॿुधा, मां तोखे कैंची चवां या न चवां? कैंची इन करे जो बीठी आहीं न त तो में ऐं कैंची में को फ़र्क़ु कोन्हे। ॻाल्हाइण जी तमीज़ अथई निभागीरन? न न, मूंखे त काई तमीज़ न आहे। बाक़ी सभु तमीज़ूं त तूं सिकियल आहे। मूं ॾे दर मां ॾे दर आहियां। कॾहिं मां ट्रां ट्रां कई आहे? जा मां दुबे में वेही तोसां ट्रां ट्रां थो कयां? ट्रां ट्रां नथो करे, बाक़ी छा थो करे इहो? बुआ, उस ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। मूसा, नैना खे तोखे वापसि करणो ई पवंदो। जेकॾहिं तूं ईअं न कयो त नवाब खान मुंहिंजी भेण खे मारे छॾींदो। मूं तोखे उन वक़्तु ई चई छॾियो हो मीरा, सुभाणे जेकॾहिं तोखे को बि नुक़सानु पहुचे त उहो मूं तरफ़ां न सम्झो। मूसा, मूं इहो ई सोचियो तोखे आज़ाद करण खां पोइ मां आदि खे वठी उतां निकिरी वेंदुसि, पर मूंखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो बिल्कुलु न हुयो त असांजे कदम खणण खां पहिरियां नवाब खान इहो कदम खणे। तोखे तुंहिंजी भेण खे आज़ाद कराइण जे लाइ मां पंहिंजी नैना खे मौत जे मुंहं में नथो उछले सघां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।